रहण बंगले लॻ उठ नज़ीर अहमद चौमकीअ में पीउ पुट माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पीर संदर नवाज़ दश्ती ऐं संदसि नौजवान पुट मोहम्मद अयूब दश्ती घुमण फिरण खां लाचार थी ज़िंदगी ग़रीबीअ ते अफ़सोस कंदे गुज़ारे रहिया आहिनि। पीउ पुट जी माज़ूरीअ बाद संदन घर जो चुल्हो ॿरण बि मुश्किल बणिजी वियो आहे। मीडिया जी टीम पहुचण बाद खेनि इहा उमेद पैदा थी त ही असांजो आवाज़ बणिबा ऐं असांजी मदद लाइ के उपाउ वठंदा। नौजवान मोहम्मद अयूब दश्ती मीडिया आॾो हाल हिणा करे ग़मगीन थी ॿुधायो त 8 साल अॻु बचनि जे पेट जी बुख बुझाइण लाइ मज़दूरी करण वयसि त ओचितो मथां भित किरी पई ऐं आउं ॿिन्ही टंगनि खां महरूम थी वियुसि। ॿिए तरफ़ संदसि पीरसन पीउ रबनवाज़ दश्ती ॿुधायो त आउं 4 सालनि खां माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। हुननि इहो बि चयो त केतिरे अरसे खां माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, पर चूंडल नुमाइंदो या को ॿियो अमलदार दर ते लड़ी बि कोन आयो आहे। उन्हनि चयो त माज़ूरी बाद सफ़र गुज़र इंतिहाई तंग बणिजी वियो आहे, जंहिं करे ज़िंदगीअ मां बेज़ार बणिजी विया आहियूं। उन्हनि हुकूमत सिंध तोड़े वस वारनि खां वाहुर जी अपील पिणु कई आहे। कैमरामैन अज़ीज़ सिंधी सां गॾु नूर हसन सब्ज़ोई, इनकलाबी अवामी प्रेस क्लब, कंदकूट।